साथियों, हक़ मौजूद सिंध मौजूद। अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 192 ॾींहं आगरा या हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। नओं किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो उनवान आहे अंदर मुल अमल। हीअ किताब मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जो लिखियलु आहे। किताब मई 1998 ईस्वी में न्यू फील्ड्स पब्लिकेशंस डॉक्टर वली मोहम्मद हैदराबाद सिंध पारां छपायो वियो। हिन किताब जो अभ्यास असां 15 अप्रैल 2020 ते शुरू करे चुका आहियूं। हिन सिलसिले जो मज़मून जंहिंजो पहिरियों हिसो काल्ह पढ़ियो हुयोसीं उनजो उनवान आहे शाह लतीफ़ जी शाइरी ऐं इंसानी क़दुरु। अॼु उनजो जेको ॿियो हिसो आहे 91 सफ़े खां उहो पढ़ूं पिया। आलमी अमुन जेकॾहिं हिन दौर जो अहम तरीन मसइलो आहे त उनखे आलमी अदल, बैनुल समाजी, बैनुल अक़वामी मीज़ान या आलमी ज़मीर खां अलॻि नथो करे सघिजे ऐं आलमी ज़मीर जे सरजण में अञा का जोगी मुदत दरकारु आहे ऐं महरूम, मज़लूम ऐं दुखी इंसानियत खे अञा उनजो इंतज़ारु करिणो आहे। तारीख़ में इंसान पंहिंजे इर्तिका जे अहिड़नि ख़ौफ़नाक तज़ादनि में अॻे कॾहिं बि एतिरो बुरी तरह गिरफ़्तार ऐं घेरियल नज़र नथो अचे। जेतोणीकि उनजा कई इमरानी ऐं नफ़्सियाती असबाब आहिनि, माहिर ऐं दानशवर पंहिंजे दायरनि में उन्हनि जो शेद बि करे रहिया आहिनि। पेशवाउनि जे उन्हनि गुरूहनि खे मुतल ऐं मुतनबे कंदा रहिया आहिनि जंहिंजे हिसे में मुल्कनि जे इक़्तिदार ऐं इख़्तियार जूं वागूं आहिनि। मगर क़ुवत ऐं इक़्तिदार जो ख़ुमार लॻे थो त अयामनि खां अख़लाक़ी ऐं आइनी ज़ाब्तनि ऐं आला इंसानी क़दुरनि जे तक़ाज़ाउनि खे रेटींदो ऐं लताड़ींदो आयो आहे। तमामु मुख़्तसर मिसाल आहिनि जॾहिं इक़्तिदार आला जे नुमाइंदनि ऐं मसनद नशीननि तरफ़ां अदल ऐं मीज़ान जे क़दुरनि खे मान मिलियो आहे हुजे, वरना इंसान जे ख़ुदि सर ऐं अणघड़े अना पंहिंजी ज़ात, संगत, कुटुंब, क़बीले ऐं क़ौम जे जाइज़ नाजाइज़ मफ़ादनि ऐं तमीज़ ऐं तरजीह जो सबक़ु वरी वरी पे विसारियो आहे ऐं संदन ॾाहनि इंसानी बिरादरी में अमुन ऐं तवाज़न जे ख़ैर ख़्वाहनि खे समाजी इंसाफ़ ऐं आला इंसानी क़दुरनि जी पोइवारी ऐं पासबान जो दर्स वरी वरी पे ॾिनो आहे। असांजो लतीफ़ इंसान जी उन ई अढंगी रवश जो बख़ूबी शाहिद आहे ऐं हिन जी पाकीज़ शाइराना हिस्स उनखे ॾाढी मुतासिर थी आहे ऐं उन तासिर खे हिन सहसी ख़ूबसूरत पेराइनि ऐं सुहिणनि सबाजनि ॿोलनि में बयानु कयो आहे। हिन जी निगाह पंहिंजे दौर जी ज़ात पात, ऊच नीच ऐं गैर बराबरी जे इंसानी हाञे खे ॾाढी दर्दमंदाना, हकीमाना ऐं आरफाणे अंदाज़ सां ॾिठो ऐं सुठो आहे ऐं रद्दअमल तौरु ॾाढे एतमाद ऐं एतिक़ाद सां चयो आहे, सामी खामी पिरणी लहे कुसी थिया कबाब, न को ॾिसनि दोह खे न को कनि सवाब, ओ तिन आरती गाॾो मंझां अखियुनि आब, संदो ज़ात जवाब तूं कीअं पुछी तन खे। या नओं नियापो आयो राणे बिला रात, लधीसूं लतीफ़ जे कना ॾातर ॾात, कोन पुछे ज़ात जे आयासीं अॻियां। दोस्तो, वीचार जोगी ॻाल्हि आहे ज़ात ऐं ॾात जो तज़ाद, वर्थ ऐं बर्थ जो इम्तियाज़, लतीफ़ इन ख़ातिर ख़्वाही ऐं ख़ैर ख़्वाही जंहिंखे ॾाढाई सदियूं गुज़री वियूं खां पोइ बि असां वटि हल थींदो नज़र नथो अचे। असां वटि ॾात जो तसर बि ज़ात सां चिटियल आहे। सलाहियत, लियाक़त ऐं क़ाबिलियत खे असां इंसान में न, इंसान जी महिनत ऐं मशक़त में, दयानतदाराना पोरे जी अज़मत में न, बल्कि अञा ताईं बि विरसनि ऐं वारसनि में, ख़ानदानी खोलनि में, क़बीलाई सिफ़तुनि में, घराणनि जे मोरिसी गुणनि में, जेके मुख़्तलिफ़ नालनि, नकाबनि, अलक़ाबनि, जुबनि, दस्तारनि, पगनि, जगनि खे सूरतनि में पुश्त ब पुश्त विरहाइबा अचनि, मंझि ॻोल्हींदा ऐं मञींदा रहिया आहिनि ऐं लतीफ़ जे दर्स खे विसारींदा रहिया आहिनि।
जेको सैयद सॾाए पीर मुर्शिद जी मुर्सी गादीअ ते वेठल हुजे, खान खाना जो पुटु हुजे, सुल्तान इब्न सुल्तान जी कबी ऐं मकरूह मुदे ख़ारिज रवाज जो लंबरदार हुजे, रईस नवाब मीर साहब जो ख़ानदानी सिजरो पाण सां चिंबड़ायो अते उलमाए कराम शेखुल मशाइख जी रियाकार मुर्सी मसनद ऐं नकुली जैलसाज़ बुज़ुर्गी जा नकाब ओढ़ियो राति ॾींहुं पराए पोरे ते मची मवाल थींदो वते ऐं उहो ज़ात कबीले फ़िरके जे मकरूह ऐं मोरूसी वसीलनि सां खटियो खाइणु मान लहणु एज़ाज़ ऐं एजाज़ माणणु कहिड़ी न बेरहम रवायत आहे। होॾां दाद जा धणी सलाहियत जा साहब ऐं पोरे जा पुरस्कार अक्सर भिणका लावारस उन्हनि ख़ानदाननि ऐं ख़ानकाहुनि जे कुंजीदारनि ऐं उन्हनि जे कमदारनि ऐं गुमाश्तनि जा मुहताज सरगर्दान फिरंदा पंहिंजी इज़त नफ़्स खे दाव ते लॻाइण जी नौबत ते अचो था पहुचनि। ॾेह में लतीफ़ जा वारिस आख़िर कहिड़ी तिर्ज़ जी ग़फ़लत जी कुन में आहिनि, कीअं था पाण खे लतीफ़ जो हुबदार ऐं संदसि क़दरुनि जो अलमरदार चवाइनि। हू त अलान चवे थो, कोन पुछे ज़ात, यानी जो वहे सो लहे, जो ईंदो सो अघामी वेंदो, जो ॾोरींदो सो माणींदो। पुछनि से पसंदि जॾहिं तॾहिं पिरीअ खे ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। इंसान खे इंसान करे सारियूं बि त सही, हिन जो महरूमियूं मापियूं त सही, हिन खे मयसर मौक़े जो लेखो करे ॾिसूं त सही। इंसान जे बतौर इंसान जी आजा करे हिन खे आज़मायूं त सही, पोइ ॾिसूं त हिन जी दात कीअं नथी झरके। हर नेमत जा गासिब उहे नकुली वारिस ऐं माण्हुनि जे पबोझाइनि ऐं सादगियुनि जा सौदागर ॾिसो त कीअं न पंहिंजे जुबन ऐं लिबासनि जी ड्रेग ऐं विकर जे बावजूदु नंगा था थियनि। हिन जी इन नकुली रियाकाराना तमाशे जी असलियत कीअं नथी ज़ाहिर थिए, इन जो आख़िरकार अंत अचे। साईं रिया जो लफ़्ज़ अची वियो त हिकु वॾे समाजी कोड़ जो तस्वर हक़ीक़त बणिजी अची आॾो बीह रहियो आहे। उहो ॿियो चौफेर ॾिफेड़ आहे जो असांजे मुआशिरे जी शजर जी हर शाख़ जे हर रेशे में सुरायत करे वियो आहे। तक़रीबन सभु फ़िरका ग्रूह जमायतूं रियाकार मकार नुमाइशी ऐं इश्तिहारी बणिया पिया आहिनि। मदारीअ जो खेल बि कॾहिं कॾहिं संजीदो लॻंदो आहे, मगर असांजे अक्सर इबादत गाहुनि, ज़ियारत गाहुनि, दर्स गाहुनि, ख़ानकाहुनि ऐं अबलाग जे ज़रियनि में प्रोपगंडा ऐं सखणी वाविला जी सिफ़त ई बाक़ी वञी बची आहे। ॻाल्हि बयान इबारत जे पोइतां हिकिड़ो जुगो ख़ुलूस ऐं ख़ैर सगाली जो जज़्बो ई हुजे त बर्दाश्त करे वञिजे। ॻाल्हि टके जी कान हूंदी, सवण ऐं सिफ़तूं लखनि जूं बयान थींदियूं। जे बाज़े त पाड़ हेठां निकिरी बि नथा रखनि, पाड़ हेठां ठिकरी बि नथा रखनि, निसोरो तलसम बनायो माण्हुनि जी क़ुवत एतमाद ऐं सिफ़त एतबार सां बन घटिया मज़ाक था कनि। अख़बारूं, रेडिया, दूरदर्शन, मंबर ऐं मसनदूं ॾिसो, तपासियो लतीफ़ जे देस जा वासियो, अव्हांखे सच जी, हक़ जी, हक़ीक़त शनासी जी, फ़हम ऐं फ़िक्र जी किथे का कमज़ोर वाई बि ॿुधण में अचे, उहा घड़ी सदोरी सम्झो, न त लतीफ़ जो साथ ॾियो। अघियो काओ कच माणकनि मोट थी, पले पायो सच आछींदे लजमा। इहा सच ऐं सचाई सां सफ़ाई वारी पुराणी आदत ऐं रवायत बि माण्हू नथो मटे। लतीफ़ त पंहिंजे दौर जे बादगाहनि में नाम निहाद आबदनि ऐं ज़ाहिदनि जी सखणी ऐं मकरेली गंद धूण ऐं फंद फूकूं ॾिसी रड़ कई हुई। सिर नवायो सिजदा करी, तन तवाज़ न तो, हूजो मणको मन जो, सहजा सारी न सो, कूड़ा थींदे न को, धूणे फूके फ़ाइदो। हिन त इंसान जे अहिड़नि गुणनि जी प्रचार कई आहे, अहिड़नि मलहनि जी जस्तजू जी जोत ॿारी आहे, जा हर दौर में इंसान जे आला आदर्शनि जो साथ ॾींदी, इंसान खे दर्दमंदी ऐं फ़िक्रमंदी जा ॾस ॾींदी। संदसि पैगाम शाइरी जी फ़नी लिसानी बुनाई ऐं जमालाती नफ़ासत ऐं मक़नातीसत ते अणमई आहे। इन्हनि ख़ूबसूरत फ़नी पेकरनि ऐं पेराइनि में इन जंहिं इंसानी सिफ़त ऐं आदर्शी मक़सदत खे सलाहियो आहे ऐं उन जी अहमियत जी अहसास जाॻाइण लाइ जे जज़्बात ऐं कैफ़ियतूं असां ॾांहुं मुंतक़िल करणु चाहियूं आहिनि, उहे असां सिंध वासियुनि लाइ
आब हयात खां घटिकी न आहिनि। भले अमी दुनिया जा प्राचीन तोड़े अहद वस्ता जा ऐं हाणोका फ़लसफ़ा ऐं ॾाहनि जा दर्स पढ़ी ऐं पुरजी ॾिसो, मगर जॾहिं लतीफ़ ॾांहुं मोट खाईंदो तू अव्हां खे नाउमीद कोन कंदो। मगर हिकु महबूब कशिश सां अव्हां खे सलीस ऐं सबा जी ॿोलीअ में हिकिड़ी आसाइती महमेज़ मैसर करे ॾींदो ऐं अव्हां जी उञायल अहसास खे सरशार कंदो ऐं उहा सरशारी अव्हां जी लाशऊर जे कंहिं ॾोराए गोशे खे रोशन बि कंदी ऐं कंहिं तकिड़ी अमली विख खणण लाइ अव्हां खे आमादा बि करे वठंदी। ॾिसो छा थो चवे, वेठो पुछी पर कर हींअर ई हलण जी, अॼु आदेसी मर सुभां मरंदो सभु को। जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध में को अगाह जो ॾींहुं बाबण बरो चरिसी। जीअं जीअं भेॼे राति तीअं तीअं ताणे पंध में भूरीअ ॿियनि तात जेका सा जतन जी। गूंदर कयो गर्क वाह मुंहिंजो जिंदड़ो, ॾुखियुनि मरक मथे सगर पंधड़ा। प्यारा साथियो, लतीफ़ बेपनाह हौसले, अथाह अज़म, अलोल इरादे, पाकीज़ जज़्बे ऐं जदोजहद शाइर आहे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी तरफ़ां मल्हायल योम लतीफ़ जे मौक़े ते साल 1998 ईस्वी में पढ़ियो वियो, जंहिं सदारत जनाब डॉक्टर तनीर अब्बासी कई। ही मज़मून मक़ालो मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जो लिखियलु आहे, जेको संदसि किताब मुल अंदर मुल अमल में छपियलु आहे, अंदर मुल अमल में छपियलु आहे, जेको मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते मक़ालनि ऐं मज़मूननि ते मुश्तमिल आहे। हीअ किताब न्यू फील्ड्स पब्लिकेशन टुडे वॉल्यूम हैदराबाद सिंध पारां मई 1998 ईस्वी में छापे वियो। साथ सलामत, सिंध सलामत, हुसैन सारंग, भुटकी सिंध। साथियो, हक़ मौजूद, सिंध मौजूद। अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 192 ॾींहं। हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं।